बुकेरा शरीफ असिस्टेंट कमिश्नर टनोल हयार पहुंची खाधे पीते जा अघ ऐं रेट लिस्ट चेक कया। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ असिस्टेंट कमिश्नर टनोल हयार शाकिर फ़हीम बुकेरा शरीफ शहर पहुंची खाधे पीते जी शयुनि जा अघ चेक कया। असिस्टेंट कमिश्नर शाकिर फ़हीम मुख़्तलिफ़ गार्डन ऐं दुकाननि ते पहुची रेट लिस्टूं चेक कयूं। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर जे पहुचण खां पहिरियां वापारियुनि मीण ते शयूं विकिरो करे रहिया हुआ। जॾहिं एसी ऐं संदसि टीम पहुती त दुकानदारनि रेट लिस्ट मूजिबि अघु ॾियण लॻा। कंहिं बि दुकानदार ते वधीक अघु विकिरो करण ते को बि ॾंड न लॻाए वियो। दुकानदारनि खे रेट लिस्ट मूजिबि शयूं विकिरो करण जी हिदायत। जॾहिं त शहर सियासी समाजी धुरियुनि जो चवणु आहे त वापारी हथ ठोकिया अघु मुक़ररु करे वेठा आहिनि। हुननि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं रोज़ जे बुनियाद ते रेट लिस्ट मूजिबि खाधे पीते जा अघु मुक़ररु करे उन्हनि जी निगरानी कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची